बच्चे में पाजे को खुश कया बस मुझे बच्चों को जल्दी मुझे ये पुट ठीक थी वजे बस ही बेसिकली मुझे आई हुई तो एक पोरे ते मां नलके जे लाइ लिखियो हुयमि त नलको हणाए ॾियो पर हुन जो मुनीर ख़ान जलवानी साहब जंहिंजी महिरबानी सां नलको बोरिंग समेत लॻी वियो। ही 1000 रुपया मूं हिकिड़े भाउ मोकिलियो हुयो हुनने नलके जे लाइ, ही 2000 रुपया ॿिए भाउ मोकिलिया, टोटल तव्हां लाइ 3000 खणी आयो। अस्सलाम वालेकुम दादा। दादा कीअं आहियो, छा थियो आहे? तव्हां कुझु ॻाल्हायो न, छा मसइलो थियो आहे? न ॻाल्हाईंदो अमा, छा मसइलो थियो अथव? पुट हिनखे 4 महीना थी विया आहिनि, इनखे चयो आहे गुर्दनि जो मसइलो। पोइ चयो न त इनखे ॾेखारियो, असां लाड़काणे खणी वियासीं, इन गुर्दा वाश करायासीं, माना इन जा ॿई गुर्दा ख़तमु आहिनि। हे मुंहिंजो वॾो पुटु आहे, ईअं सम्झे 4 पुट आहिनि, मूंखे 7 नियाणियूं आहिनि। त हे मुंहिंजो वॾो पुटु आहे, इनखे 4थो महीनो आहे, इन जो माना गुर्दनि जो मसइलो आहे। इनखे को पहिरें बीमारी लॻी रही आहे, शुगर बि हुयसि, ब्लड प्रेशर बि हुयोसि, असां एतिरो ख़्यालु न कयोसीं। हे कंदो आहे मज़ूरी, बेकरी ते कमाए मज़ूरी कंदो आहे। उन खां बाद असां भई जेको 4थो महीनो आहे जॾहिं असां इन गुर्दा वाश कराया, हाणे सखर खणी वेंदा आहियूं, 3 ॾींहं 4थे ॾींहुं चवनि था राति जी थैली बि ॾियो, इन जी भई डायलिंग बि थींदी भई। हाणे कोई राति ॾे कोई न ॾे। मुंहिंजे पुट जो इहो गुर्दनि जो मसइलो आहे, तव्हांखे अलाह हिमत ॾे, जेको असांखे कोई मदद को करे सघे त चवनि था इन गुर्दा पइजी था सघनि, ॿिया भई इन जा मटिजी था सघनि, कोई असां सां इमदाद करे त मुंहिंजो जवान पुटु आहे सफ़ा, एॾी उमिरि बि कोन अथसि, 32-33 साल उमिरि अथसि। शादी थियल अथसि, बचड़ा अथसि? थियल अथसि, कराईमांसि शादी ते रते दरे पंहिंजे वीसरनि मूं। अदड़ो बि अथसि 10-11 सालनि जो, पर उहो पंहिंजे नानाणे रहंदो आहे। हिते तव्हां वटि वेठो आहे, पंहिंजे भाइरनि वटि वेठो आहे, कोई हिन जी वाहर कोन थो करे? न कोई बि नथो करे, कोई बि कंहिंजो न आहे। बसि मां धारी आहियां, पंजाब जी आहियां, पंजाबण आहियां। जेका मुंहिंजो वीसर आहे इहो घर वारो हुयो, पर असांजी कोई बि नथो सुणे, कोई बि नथो ॿुधे। हे हालत आहे मुंहिंजे पुट जी। मां मुंहिंजो मुल्क सॼो घुमी घुमी घुमी, बसि कोई बि माना असांजी मदद नथो करे। मां हाणे ॾिसां झटि कीअं रोवां, घटि खिलां, हीअ मुंहिंजी पुट जी हालत आहे। कोई असां सां करे, अलाह तरसी, जेको असां सां कोई मदद करे, भली बिलाल ताईं मुंहिंजी आवाज़ु वञे, भली मुंहिंजी जाथू ताईं वञे, कंहिं मली शाह ताईं वञे, असांजी असां सां मदद करेनि। मुंहिंजो जवान पुटु आहे सफ़ा, एॾी उमिरि बि हिनजी कान्हे, चवनि था त हिन जा गुर्दा पइजी वेंदा, पर मूंखे किथे 70-80 लख मां काॾूं हाणे अॼु मां हिन जा गुर्दा चेंज करायां भाई। बसि ख़ुदा कानून असांजो कोई मदद करे, बसि कोई बि असां सां मदद करे। अलाह उन्हनि खे गंज ॾींदो, अलाह उन्हनि खे पंहिंजो रब साईं ॾींदो, जो असां ग़रीबनि सां कंदा था। मां बेवारा न आहियां, मुंहिंजी हिन महिल हिकु नियाणी बि कुंवारी आहे, हिकु मुंहिंजो पुटु बि नंढो कुंवारो आहे, बाक़ी मज़ूरी कंदा आहिनि। मुंहिंजे पुटनि खे नौकिरी वोकिरी कान्हे, बेनज़ीर जा पैसा मिलंदा आहिनि, उहो बि मुंहिंजा बंदि थी विया आहिनि। आणींदीअं बि कुझु टेक थींदी, उहा बि भाऊ मुंहिंजा पैसा बंदि थी विया आहिनि। इंशाल्लाह अमा रब भलाई कंदो। जेको बेनज़ीर वारो मसइलो ॿुधायो था उहो त मां ई तव्हांजी मदद कराईंदुसि, पर हिन जी तव्हां पाण अपील करे चुका आहियो। असां हिन महिल आया आहियूं, असांखे जीअं ख़बर पई त अदा पोरियत आहे, तबियत सही कान अथसि, तव्हां परेशान न थियो। वींदड़ हे घुमण जहिड़ो बि न आहे, वेगन जे वेहण जहिड़ो बि न आहे। 4-5 हज़ार सो बि सखर वञूं वॾी अस्पताल में, जेकी घंटे घर आहे। हा ही आहे त 4 महीना थी विया, लाए 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 तूं यकीन कान मुंहिंजा पुट असां सुञा थी विया आहियूं। हिन महिल ईअं सम्झ असांजे घर में अटो बि कोन्हे, असां मानी पचाए खाऊं, का बि असांखे कान्हे। बसि असां सां ख़ुदा तरसी करनि, ख़ुदा कानून अलाह उन्हनि खे गंज ॾींदो। मां बेवा जी दुआ ताने कोई असां सां मदद करे। पुट मुंहिंजा भाउ आयूं आहे मूंॾे न, त बसि तूं अपील त मेरी करा, अलाह कंदो मूंखे रब साईं उन्हनि खे ॾींदो त मां हिन बचे में पंहिंजे खे ख़ुशि कयां। बसि मुंहिंजो बचो ख़ुशि थी, मुंहिंजो इहो पुटु ठीकु थी वञे बसि। रब चङाई कंदो मुंहिंजी माउ, तूं परेशान न थी। ही तुंहिंजो बचिड़ो आयो आहे न, इंशाल्लाह रब कंदो किथां न किथां भलाई थींदी। असांजे धरतीअ जा हिलाली पुट वेठा आहिनि, उहे भाउ जी मदद ज़रूरु कंदा मुंहिंजी माउ। ही कुझु अमानत मूं वटि पई हुई अमड़, ही बेसिकली मूं ॾे आई हुई त हिकिड़े पोरे ते मां नलके जे लाइ लिखियो हुयमि त नलको हणाए ॾियो।
पर हुनजो मुनीर ख़ान जलबाणी साहिब जंहिंजी महिरबानी सां नलको बोरिंग समेत लॻी वियो। हीअ दोस्तनि मूं ॾे अमानत मोकिली हुई जेका मूं वटि बक़ाया थी, त मां सोचियुमि त उन्हनि खे ॾियण खां बहितर आहे तव्हांजे बचिड़े खे ॾेई वञा, हिनमहिल गुज़र सफ़र ते। अल्लाह उन्हनि खे गंज ॾींदो रब साईं, इंशाअल्लाह ताला मुंहिंजी बेवा जी दुआ तने अल्लाह ॾींदने रब साईं। आमीन। अमा ही 1000 रुपया मूं हिकिड़े भाउ मोकिलियो हुयो हुन नलके जे लाइ, ही 2000 रुपया ॿिए भाउ मोकिलिया, टोटल तव्हां लाइ 3000 खणी आयो आहियां, जेके ॾसियमि तव्हांखे त नलके जे लाइ हुया पर तव्हांखे ज़रूरत हुई। हिननि भाइरनि जिन तव्हांजी मदद कई आहे उन्हनि लाइ छा चवणु चाहींदो? अॼु चौथो ॾींहुं बसि अलाह उन्हनि खे गंज ॾींदो रब साईं। असां सां जेको कोई मदद कंदो अलाह कंदो, उन्हनि खे रब गंज ॾींदो। मां बेवारन आहियां, बसि ख़ुदा कानून मूंसां वेही वञनि, बसि जिथो ताईं मुंहिंजी वञे थी आवाज़, जिथो ताईं मुंहिंजी वञे थी अॻु मिसाल वीडियो, त उन्हनि खे अलाह गंज ॾींदो। मां दुआऊं कंदीसि, अने मां बेवारन आहियां, मां दुआऊं कंदमि अदा। इंशाअल्लाह आमीन। ॿीहर मुलाक़ात थींदी तव्हां सां इंशाअल्लाह ताला। हा अलाह तोखे गंज ॾींदो, बसि ख़ुदा कानून तूं उन्हनि खे चओ बाबा बेवाराना मां लंघी वियो आहियां, सिर्फ़ु इहो घरु आहे जो मैं घरु विकिणां त बि माना पूरी न पवंदी, बसि हिन ते वॾो पैसो लॻंदो। गंदी बीमारी आहे पुट, हिन खे वहू गंदी बीमारी आहे, बसि मां घरु सॼो उगे लाहे वेठी आहियां, बसि का शइ बि मुंहिंजे घर में पयल ई मां लाहे वेठी आहियां। बचनि जी मज़ूरी, को पयल पैसो, को तूं मां मदद कई, बसि बसि माना ख़तमु, का शइ कान्हे। आहे चौथी दीवार आहे, असांखे रुपयो कोन हो जो असांखे हिन शक्कर खणी वञो, हिनखे रत बि लॻे आहे, हिनखे जहिड़े न तेलिंग बि थिए आहे। मुंहिंजो पुटु चौथो ॾींहुं आहे घरु वेठो आहे, जंहिं जंहिंजी असांजे लाइ मदद कई आहे अलाह हुनखे गंज ॾींदो रब साईं। अलाह साईं केच कंदसि इंशाअल्लाह ताला। मुंहिंजी दुआ लॻंदनि, जेको असां सां कंदो बि अलाह उन्हनि खे गंज ॾींदो रब साईं।